अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। नवाब शाह जे ॻोठ लाखाबाद जे रहवासियुनि ज़ियाउल हक़ लाखो, फारूक अहमद लाखो, अब्दुल करीम लाखो, अब्दुल कादिर लाखो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब नवाब शाह ॾोह एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त अज़ीज़ुल्लाह लाखो, उस्मान लाखो असांजे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं असांजे घरनि जूं घिटियूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं असां मथां तरह तरह जा इल्ज़ाम हणी कूड़नि केसरनि में फासणु चाहिनि था ऐं असांजे घरनि ते राति जे वक़्तु फायरिंग करे असांखे परेशान कनि था। मुज़ाहिरीन वधीक चयो त असां अहिड़े क़िस्म जी दांह हद जे पुलिस खे ॾिनी आहे, पर हद जी पुलिस बि पाअसर अज़ीज़ुल्लाह लाखो, उस्मान लाखो खां रिश्वत वठी उन्हनि सां बिट बणिजी असांखे तंग करे रही आहे। मीडिया ॾोह धाईंदे मुज़ाहिरीन ज़ियाउल हक़ लाखो, फारूक अहमद लाखो, अब्दुल करीम लाखो ऐं ॿियनि चयो त असांखे ॼाणायल पाअसरनि मां ख़तरो आहे। जेकॾहिं असांखे को जानी या माली नुक़सानु रसियो त उन जा ज़िम्मेवार अज़ीज़ुल्लाह लाखो, उस्मान लाखो ऐं सकरण पुलिस हूंदी। मुज़ाहिरीन आला इख्तियारनि SSP शहीद बेनज़ीराबाद, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध खां मुतालबो कयो आहे त बाअसरनि अज़ीज़ुल्लाह लाखो, उस्मान लाखो ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी करे छॾींदासीं। वधीक ख़बरनि में अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।